नाज़रीन घोसपुर में जहिड़े जी ख़बर जी अपडेट आहे जो गांव सां शेयर कयूं पिया। घोसपुर लॻ दुरानी मार पुलिस थाने जे अध ॻोठ क्यास बयो में फसल की बेल तां बया बरादरी जी ॿिनि धुरनि विच में जहिड़ो थियण सबबि 7 ॼणनि ज़ख़्मी थियण मां 2 ॼणनि खे गणती जोगी हालत में वारिस सखर जी निजी अस्पताल इलाज लाइ खणाया विया। ॿई ज़ख़्मी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में फौत थी विया आहिनि। फौतुनि में मोहम्मद हनीफ बयो ऐं ग़ुलाम मुर्तज़ा बयो शामिल आहिनि। 2 ज़ख़्मियुनि जो कंदकोट जी अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। ॿिन्ही धुरनि में छिकताण वारी सूरत हाल आहे। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। इतला बाद मक़तूलनि जे घरनि में कोराम मची वियो आहे ऐं ॻोठ क्यास बयो में सोग छांइजी वियो आहे।